बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर 5 लेसन 4 सेल डेथ जीव गरड़े जो मौत। आवां बायोलॉजी जो उस्ताद नजूला चन्ना आवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे सेल डेथ जीव गरड़े जो मौत। सेल डेथ जीव गरड़े जो मौत। हाणे इन जे बारे में असां खोड़ सारियूं कुझु इंट्रस्टिंग ॻाल्हियूं बि ईअं ॿुधियूं आहिनि त असांजी खल जेका आहे उनजे मथां जीव गरड़ा रोज़ ईअं छणंदा आहिनि जीअं पुराणी पयल मेज़ तां जेकॾहिं तव्हां डस्ट या धूड़ बि हटायो। असांजी जेका खल आहे उहा तक़रीबन हर मिंट में 40,000 जीव गरड़ा छाणे थी पई। हाणे इहो त हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे। हिकिड़ा जीव गरड़ा पंहिंजी उमिरि पूरी कनि था ऐं पोइ उन्हनि जी जॻह ते वरी ॿिया जीव गरड़ा ईंदा आहिनि। पोइ पंहिंजी उमिरि पूरी करे मरंदा आहिनि त वरी नवां तरो ताज़ा जीव गरड़ा उन्हनि जी जॻह वठंदा आहिनि। ईअं असांजो जिस्म वाध बीज कंदो आहे, नवां जीव गरड़ा पिया पैदा थींदा आहिनि। स्किन जे जीव गरड़े खे छॾे करे तव्हां जेकॾहिं रेड ब्लड सेल जेको थींदो आहे उन जी उमिरि यादि कयो त उहो 120 ॾींहंनि ताईं ज़रूरु रहंदो आहे। 120 ॾींहंनि खां पोइ उहो जीव गरड़ो मरंदो आहे। रेड ब्लड सेल उन जी जॻह ते वरी नओं ॿियो RBC रेड ब्लड सेल अची वेंदो आहे। सो जीव गरड़े जो जेको मौत आहे उहो हिन ॻाल्हि मां त लॻे थो ॼण हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त गैर फितरी तरीक़नि सां पिणु जीव गरड़ा मरंदा आहिनि, यानी उन्हनि जी का पंहिंजी उमिरि पूरी कोन थींदी आहे, उन खां अॻु ई मरी वेंदा आहिनि। सो सेल डेथ ॿिनि क़िस्मनि जी थी वञे थी। हिकिड़ो त फितरी डेथ यानी प्रोग्राम्ड डेथ आहे, जीव गरड़ा पंहिंजी उमिरि पूरी कनि ऐं उहे छणनि या मरनि। ऐं ॿियो वरी गैर फितरी अमल जे करे, कंहिं एक्सट्रीम कंडीशन जे करे, कंहिं टॉक्सिन जे करे या रेडिएशन जे करे असांजा जीव गरड़ा मरण लॻनि, यानी हिकिड़ो गैर फितरी अमल आहे। हिकिड़ो फितरी अमल आहे एपोप्टोसिस। एपोप्टोसिस में छा थींदो आहे त जीव गरड़ा जेके आहिनि उहे पंहिंजी उमिरि पूरी कंदा आहिनि ऐं उन्हनि जी जॻह ते वरी नवां जीव गरड़ा ॼमी पवंदा आहिनि। इहो असांजे जिस्म जे लाइ तमामु ज़रूरी हूंदो आहे, इहो फितरी अमल आहे। ऐं ॿियो आहे ऑटोफेजी। ऑटोफेजीअ जो मतिलबु आहे पंहिंजो पाण खाइणु। हाणे इहो पिणु जीव गरड़नि जे अंदरि हिकिड़ो असांजी फितरी तक़ाज़ानि मूजिबि थींदड़ अमल आहे। हिन में जीअं थी सघे थो ऑटोफेजीअ में त कंहिं बीमारीअ जे करे, मिसाल जे तौर ते जीव गरड़े जे अंदरि जेकॾहिं माइट्रोकॉन्ड्रिया खे को रेडिएशन लॻो त उहो माइट्रोकॉन्ड्रिया जेको हाणे बीमार थी चुको आहे उनखे जीव गरड़ो पाण खाईंदो, उनखे ख़तमु कंदो, उन जी जॻह ते वरी नओं माइट्रोकॉन्ड्रिया अची वेंदो आहे। ॿियो सेल डेथ जो क़िस्म जंहिंखे असां चयोसीं त गैर फितरी अमल थींदो आहे, उहो आहे नेक्रोसिस। नेक्रोसिस टोटली पैथोलॉजिकल आहे, यानी हिन में कोई कोन्हे को त जीव गरड़े पंहिंजी उमिरि पूरी कई आहे, पर उहो कंहिं बीमारीअ सबबु, कंहिं टॉक्सिन सबबु, कंहिं रेडिएशन सबबु या एक्सट्रीम कंडीशन सबबु जीव गरड़ो जेको आहे उहो पंहिंजो मौत उनजो थींदो आहे ऐं उन में जेको उनजो फितरी उमिरि पूरी कोन थींदी आहे, ओचितो ई ओचितो मौत थी वेंदो आहे। सो नेक्रोसिस जो सबबु छा आहे? पैथोलॉजी आहे, बीमारी आहे, रेडिएशन्स आहिनि, टॉक्सिन्स आहिनि। जॾहिं त एपोप्टोसिस ऐं ऑटोफेजी जेको आहे उहे नेचुरल आहिनि ऐं असांजे जिस्म जे लाइ इहे मुफ़ीद हूंदा आहिनि ऐं ज़रूरी हूंदा आहिनि त जीअं असांजो जिस्म वाध बीज करे सघे। एपोप्टोसिस खे असां प्रोग्राम्ड सेल डेथ चई सघूं था, यानी जीअं असां ॻाल्हि कईसीं रेड ब्लड सेल जी त 120 ॾींहं जीअंदो ऐं उन खां पोइ उहो मरंदो, उन जी जॻह ते वरी नओं जीव गरड़ो तयारु थींदो। सो हाणे जीव गरड़े जी उमिरि ई पंहिंजी 120 ॾींहं आहे त इहो प्रोग्राम्ड सेल डेथ आहे, नेचुरल आहे। एपोप्टोसिस जेको आहे उहो हिकिड़ो फिजियोलॉजिकल प्रोसेस आहे। ऑटोफेजीअ में जीअं थी सघे थो त कंहिं पैथोलॉजिकल सबब जे करे जीव गरड़े जेको अंदरि ऑर्गेनेल वग़ैरह जेको आहे उहो बीमार थिए। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त ऑटोफेजी घणी एक्सट्रीम थी वेंदी आहे, मिसाल जे तौर ते सॼो जीव गरड़ो जेकॾहिं बीमार थी पवे त उन समूरे जीव गरड़े खे पिणु ख़तमु थियणो पवंदो आहे। इहो पिणु असांजे जिस्म जे लाइ ज़रूरी हूंदो आहे, इनखे वरी असां चवंदा आहियूं ऑटोलायसिस। नेक्रोसिस अनएक्सपेक्टेड सेल डेथ आहे, यानी को प्रोग्राम्ड सेल डेथ कोन्हे का, को रेडिएशन लॻी वियो, को जीव गरड़े खे टॉक्सिन अचे करे लॻो त उनजे करे उहो जीव गरड़ो जेको आहे मरंदो।
नेक्रोसिस खे असीं पैथोलॉजिकल सॾूं था कंहिं बीमारीअ जे करे, कंहिं टॉक्सिन जे करे, कंहिं रेडिएशन जे करे जीव घरनि जो मौत थींदो आहे। मिसाल जे तौर ते असां ॻाल्हि कयूं था कैंसर जी। हाणे जेकॾहिं एपोप्टोसिस न थिए त लाज़मी तौर ते पोइ जीव घड़ा जेके आहिनि उहे जेकॾहिं पंहिंजी उमिरि सां न मरंदा त पोइ बॉडी में कैंसर जेको आहे ट्यूमर उहो पैदा थींदो आहे। सो इहो वरी पोइ लीड कंदो साॻियो ई नेक्रोसिस ॾांहुं। नेक्रोसिस जो हिकिड़ो ॿियो सबबु आहे, मिसाल जे तौर ते पैथोलॉजिकल को बीमारी वग़ैरह। हाणे जेकॾहिं कंहिं जीव घड़े खे भला ऑक्सीजन जी सप्लाई न मिले, ब्लड फ्लो ॾांहुं न वञे त लाज़मी तौर ते उहो पिणु मरंदो। त लेक ऑफ ब्लड फ्लो पिणु नेक्रोसिस जो सबबु थी सघे थो। जीव घड़े जो मौत या एपोप्टोसिस ऐं ऑटोफेजी, जेकॾहिं असां हिननि ॿिन्ही जी ॻाल्हि कयूं त इहे फितरी अमल आहिनि, असांजे जिस्म जे लाइ इहे मुफ़ीद आहिनि। जीव घड़ा मरी या विरहाइजी नवनि ऐं वधि भड़ जीव घड़नि खे जॻह ॾियनि था। अव्हांजे जिस्म अंदरि जीव घड़नि जो मौत फितरी तौरु मुक़ररु थियल हूंदो आहे, जॾहिं त वरी नेक्रोसिस में जीव घड़ो कंहिं बीमारी या इंफेक्शन सबबु ओचितो मरंदो आहे। What is cell death? जीव घड़े जो मौत छा आहे? Cell death occurs when cells in your body stop working and die. जीव घड़ा पंहिंजो कमु पूरो कंदा आहिनि ऐं पोइ मरंदा आहिनि, इनखे असां सेल डेथ था चऊं। सेल्स इन यूर बॉडी रिप्रोड्यूस, जीव घड़ा जेके असांजे जिस्म में मौजूदु आहिनि उहे असांखे मालूम आहे त रिप्रोड्यूस थींदा आहिनि, पंहिंजे पाण मंझां ॿ बच्चा ॿिया ॼणींदा आहिनि। Experts believe that healthy human cells can replicate or divide up to 60 times before cell death occurs. माहिरनि जो इहो ख़्यालु आहे त इंसानी जेके जीव घड़ा थियनि था उहे मरण खां अॻु 60 भेरा डिवाइड थी सघंदा आहिनि। नेचुरल सेल डेथ कीप्स यूर बॉडी हेल्दी एंड फंक्शनिंग। फितरी तौर ते जीव घड़नि जो जेको मौत आहे उहो असांजे जिस्म खे तरोताज़ा, फंक्शनिंग ऐं सिहतमंद रखंदो आहे। Problems arise when cell death doesn't happen as expected or cells die when they shouldn't. मसाला तॾहिं थींदा आहिनि जॾहिं जीव घड़ा मरनि ई न, या वरी जीव घड़ा तॾहिं मरनि जॾहिं उन्हनि जे मरण जो वक़्तु कोन्हे को, यानी ॿई मसाला थी सघनि था। या त जेकॾहिं तव्हांजे जिस्म में जीव घड़ा नथा मरनि तॾहिं बि मसइलो आहे, मिसाल जे तौर ते कैंसरस सेल्स आहिनि, हाणे उहे पिया वधंदा आहिनि, अनकंट्रोलेबल लिमिट्स ताईं उन्हनि जी डिवीजन थींदी आहे, इहो पिणु मसइलो आहे, जीव घड़ा नथा ख़तमु थियनि। ऐं ॿिए पासे खां वरी जीव घड़ा तॾहिं मरनि जॾहिं उन्हनि खे मरणु न घुरिजे, मिसाल जे तौर ते आङुर जा जीव घड़ा आहिनि, तरोताज़ा आहिनि, कमु कनि था पिया, पर ओचितो उहे मरणु लॻनि त आङुर जेका आहे उहा उन जा टिश्यूज़ ख़तमु थी वेंदा, तंहिंजे करे इहो बि मसइलो आहे। What causes cell death? जीव घड़े जो मौत कहिड़नि सबबनि जे करे थींदो आहे? There are many reasons cell die. खोड़ सारा सबब आहिनि जंहिंजे करे जीव घड़ा मरनि था। नंबर पहिरियों सबबु आहे some cells die as they develop before they are fully formed. जीव घड़ो मुकमल तौर ते तामीर थियण खां अॻु ई वॾो थी वञे साइज़ में त अहिड़ो जीव घड़ो पिणु मरंदो आहे। Old cells reach the age where they can't divide anymore and die. कुझु वरी जीव घड़ा अहिड़ा आहिनि जेकी पंहिंजी उमिरि पूरी करे वेंदा आहिनि ऐं उते उहे जेको आहे हाणे डिवाइड करण जी सलाहियत उन्हनि जी पूरी थी चुकी आहे, 60 भेरा उहे डिवाइड थी विया आहिनि, हाणे उहे लाज़मी तौर ते डाए थींदा, उहे मरंदा। Irreparable damaged cells naturally die off. कुझु वरी जीव घड़ा असांजे जिस्म में अहिड़ा बि पैदा थींदा आहिनि जिन में नुक्स हूंदा आहिनि, हाणे उहे नुक्सी जेके जीव घड़ा आहिनि उहे पाण ई फितरी तौर ते मरी वेंदा आहिनि। Diseases, injuries, toxins and certain treatments damage cells causing cell death. कुछ बीमारियूं थियनि थियूं कि धक लगनि था, ज़हरीला मादा जिस्म जे अंदरि विया, या कुझु इलाज जा तरीक़ा आहिनि जेकी पिणु जीव घड़े जे मौत जो सबबु बणिजनि था। मिसाल जे तौर ते जीअं रेडिएशन्स जो इलाज थींदो आहे त उन सां पिणु जीव घड़ा जेके आहिनि उहे मरंदा आहिनि। What are the types of cell death? सेल डेथ जा घणा क़िस्म आहिनि, ख़ासि तौर ते 3 क़िस्म थियनि था। नंबर पहिरियों क़िस्म आहे एपोप्टोसिस, ॿियो क़िस्म आहे ऑटोफेजी ऐं टियों क़िस्म आहे नेक्रोसिस। What is apoptosis and programmed cell death? Apoptosis and programmed cell death मां छा मुराद आहे? Apoptosis is a form of programmed cell death that happens when cells naturally self-destruct or die. एपोप्टोसिस हिकिड़ो प्रोग्राम्ड सेल डेथ हूंदो आहे,
इहा सेल डेथ तॾहिं थींदी आहे जॾहिं जीव घरड़ो पंहिंजी उमिरि पूरी करे ऐं पंहिंजे पाण खे ई सेल्फ डिस्ट्रक्ट करे, यानी हिकिड़े क़िस्म जी ख़ुदकुशी हूंदी आहे. With apoptosis or programmed cell death, cells die when they achieve maximum cell division and can no longer reproduce. एपोप्टोसिस या प्रोग्राम्ड सेल डेथ तॾहिं थींदी आहे जॾहिं जीव घरड़ो पंहिंजे डिवीजन जो तइदाद पूरो करे चुको हुजे, पंहिंजी उमिरि पूरी करे चुको हुजे ऐं वधीक उहो रिप्रोड्यूस न करे सघे, त पोइ एपोप्टोसिस थींदी आहे यानी सेल डेथ थींदी आहे. दिस टाइप ऑफ प्रोग्राम्ड सेल डेथ इज़ हेल्दी एंड एक्सपेक्टेड. हिन क़िस्म जी जेका जीव घरड़े जी डेथ आहे उहा असांजे जिस्म लाइ सिहतमंद हूंदी आहे ऐं उहा प्रोग्राम्ड हूंदी आहे. मिसाल जे तौर ते एपोप्टोसिस प्रेगनेंसी जे दौरान जॾहिं थींदी आहे, माउ जे पेट जे अंदरि जॾहिं ॿारड़ो ॼमंदो आहे त उन जूं जेके आङुरियूं थियनि थियूं हथनि जूं, फीटल फिंगर्स थींदियूं आहिनि, त उन्हनि जे विच में हिकिड़ो परदो थींदो आहे, यानी विच में साॻियो ई जीव घरड़ा जेके हूंदा आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि. जीअं बदक जो पेर तव्हां ॾिठो हूंदो, अहिड़े क़िस्म जो परदो उन्हनि आङुरियुनि जे विच में हूंदो आहे. पर उहे अंदरि ई छा थींदो आहे त उहे जीव घरड़ा जेके आहिनि उहे जेकी परदे जी सूरत में आङुरियुनि जे विच में मौजूदु हूंदा आहिनि, उहे पंहिंजो पाण उहे मरंदा आहिनि. प्रोग्राम्ड डेथ थींदी आहे उन्हनि जी, ऐं पोइ ईअं उहे आङुरियूं जेके आहिनि आज़ादु थींदियूं आहिनि. हाणे अहिड़े क़िस्म जी जेका एपोप्टोसिस आहे उहा असांजे लाइ हेल्दी आहे ऐं एक्सपेक्टेड आहे. एपोप्टोसिस इज़ एन ऑनगोइंग प्रोसेस. एपोप्टोसिस हिकिड़ो मुसलसिल अमल आहे. It rids your body of all damaged cells so that younger, healthier cells can take their place. एपोप्टोसिस वारो अमल छा कंदो आहे, असांजे जिस्म मां पुराणा ऐं जेके नुक्स वारा जीव घरड़ा आहिनि उन्हनि खे ख़तमु कंदो आहे, त जीअं उन जी जॻह ते यंगर ऐं हेल्दियर सेल्स अची करे जाइ वठनि. When something stops this programmed cell death from happening, old and damaged cells can uncontrollably reproduce. This is how tumors and cancers form. हाणे जेकॾहिं कंहिं बि सबब जे करे इहा प्रोग्राम्ड सेल डेथ रुकिजी थी वञे त छा थींदो, त जेकी पुराणा ऐं नुक्स वारा जीव घरड़ा आहिनि उहे कंट्रोल खां ॿाहिरि वॾे तादाद में रिप्रोड्यूस थियण लॻंदा ऐं ईअं ई ट्यूमर्स ऐं कैंसर्स जेके आहिनि उहे पैदा थींदियूं आहिनि. Sometimes there are problems with the cell programming and cell death occurs when it shouldn't. ऐं वरी कुझु अहिड़ा असांजे जिस्म में मसाला पिणु पैदा थींदा आहिनि, बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि जॾहिं सेल प्रोग्रामिंग जेका डेथ आहे उहा तॾहिं थियण लॻंदी आहे जॾहिं उन्हनि खे थियणु न घुरिजे. ओचितो ई ओचितो जीव घरड़ा मरण लॻंदा आहिनि. ख़ासि तौर ते पार्किंसंस डिज़ीज़ आहे, हंटिंगटन्स डिज़ीज़ आहे या अल्ज़ीमर डिज़ीज़ आहे. उन जे दौरान छा थींदो आहे त असांजा खोड़ सारा तंती जेके जीव घरड़ा आहिनि उहे पाण मरण लॻंदा आहिनि. इन जे करे इहो थींदो आहे त माण्हूअ जी सोचण जी सलाहियत बि जेका आहे उहा डिम थी वेंदी आहे ऐं उहो हलण फिरण खां बि जेको आहे सो लाचार थी सघे थो. वॉट इज़ ऑटोफेजी? ऑटोफेजी जेको सेल डेथ जो क़िस्म आहे उन मां छा मुराद आहे? ऑटोफेजी इज़ एन अदर फॉर्म ऑफ प्रोग्राम्ड सेल डेथ. ऑटोफेजी जीव घरनि जे फितरी मौत जो प्रोग्राम्ड सेल डेथ जो हिकिड़ो ॿियो क़िस्म आहे. इट टिपिकली अकर्स ड्यूरिंग टाइम्स ऑफ स्ट्रेस आर हंगर. इहो वरी तॾहिं थींदो आहे जॾहिं असांजो जिस्म जेको आहे बुख वारी हालत में हुजे या दबाव वारी हालत में हुजे. It's your body's way of breaking down and reusing old cell parts to make more efficient cells. इहो असांजे जिस्म में ई हिकिड़ो नेचुरल अमल आहे त पुराणा जेके जीव घरड़ा आहिनि उन्हनि जा जेकी कुझु ऑर्गनेल्स आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करे उन्हनि खे खाई करे नवनि एफिशिएंट जीव घरड़नि खे ठाहियो वेंदो आहे. हाणे पुराणा जीव घरड़ा, पुराणा उन्हनि जा जेके उज़वा आहिनि उन्हनि खे जेको ख़तमु करण जो अमल आहे, जेको उहा सेल डेथ थिए थी, उनखे असां ऑटोफेजी चऊं था. हिकिड़ो ऑटोफेजी थींदो आहे इम्यून सिस्टम असिस्टेड ऑटोफेजी. मिसाल जे तौर ते अहिड़ो ऑटोफेजीअ जो सिस्टम जंहिं दौरान अहिड़ा जीव घरड़ा खाधा वञनि जेके असांजे इम्यून सिस्टम खे नुक़सानु पहुचाईंदा हुजनि. जीअं कोई बैक्टीरिया असांजे जिस्म में दाख़िल थी विया या वायरस. हाणे बैक्टीरिया पाण हिकिड़ो जीव घरड़ो आहे, तंहिंजे करे उनखे वञी करे जेकॾहिं असांजा जीव घरड़ा खाईंदा, बैक्टीरिया हिकिड़ा जीव घरड़ा आहिनि, सेल्स आहिनि, उन्हनि खे खाधो वञे त इहो असांजे इम्यून सिस्टम जी मदद कंदो. तंहिंजे करे अहिड़े ऑटोफेजी जे क़िस्म खे असां सॾूं था इम्यून सिस्टम असिस्टेड ऑटोफेजी. ॿियो जेको क़िस्म थींदो आहे उनखे असां चऊं था कैंसर इंड्यूस्ड ऑटोफेजी. उन में छा थींदो त तव्हांजा नुक़सानकार जीव घरड़ा जेके ॿाहिरां आया बैक्टीरिया वग़ैरह उन्हनि खे खाइण जे बजाए छा थींदो त जिस्म जे सिहतमंद जीव घरड़नि खे ॿिया जीव घरड़ा खाइण लॻंदा आहिनि. सो इहो थींदो आहे कैंसर जी सूरत हाल में. तंहिंजे करे अहिड़े ऑटोफेजी खे असां चऊं था कैंसर जे तरफ़ां पैदा कयल ऑटोफेजी, कैंसर इंड्यूस्ड ऑटोफेजी.
टियों टाइप आहे असां वटि व्हाट इज़ नेक्रोसिस। सेल डेथ जो टियों टाइप नेक्रोसिस। नेक्रोसिस असां छा खे चऊं था? नेक्रोसिस इज़ एन एक्सीडेंटल आर अनप्रोग्राम्ड सेल डेथ दैट कॉजेज टिश्यू डेथ। नेक्रोसिस हादसाती या गैर फितरी जीव घरण जो मौत थींदो आहे। ट्रामा टू अ सेल कैन कॉज इट्स कंटेंट्स टू लीक एंड डैमेज नियर बाय सेल्स। जीव घरड़ो को बि जेको आहे सो जेकॾहिं ट्रामा में अची वियो त उन जीव घरड़े जा जेके कंटेंट्स आहिनि उहे ॿाहिरि जुज़ा निकिरंदा ऐं वेझे वारनि जीव घरड़नि खे पिणु उहे ख़तमु करणु लॻंदा आहिनि। दिस कैन लीड टू इंफ्लेमेशन एंड एडिशनल सेल डैमेज एंड डेथ। हाणे जीअं जो हिकिड़ो जीव घरड़ो टुटो ट्रामा जे करे, स्ट्रेस जे करे, त उन जा कंटेंट ॿाहिरि निकिरी आया त आसपास वारनि जीव घरड़नि खे पिणु हू नुक़सानु पहुचाईंदो त सोज थींदी। सोज जे करे सोड़ पैदा थींदी ऐं वधीक जेके जीव घरड़ा आहिनि उहे पिणु उहे दॿजण लॻंदा, स्ट्रेस काज़ थींदो ऐं ईअं जीव घरड़ा जेके आहिनि उहे मरण लॻंदा। Although your health care provider can remove the dead tissue death is irreversible। जेतोणीकि ईअं थी सघे थो त तव्हांजो डॉक्टर वग़ैरह को सर्जन आहे उहो डेड टिश्यूअ खे, जेको टिश्यू मरी वियो उनखे उहो रिमूव करे, पर जेको टिश्यू मरी वियो उहो इरिवर्सिबल हूंदो आहे। उन जी जॻह ते नओं टिश्यू जेको आहे उहो रिवर्सिबल नथो थी सघे, वराए पैदा कोन थो थी सघे। अदर काज़िस ऑफ नेक्रोसिस इंक्लूड, नेक्रोसिस जा ॿिया बि सबब आहिनि, जीअं एक्सीडेंट्स हुजनि या ट्रॉमेटिक इंजरीज़ आहिनि, ऑटो इम्यून डिजीज़ थियनि थियूं, इन्फेक्शन थियनि था जेकी बैक्टीरिया वायरस या फंजाई काज़ कंदा आहिनि, ज़हर थी वियो, ज़हरीला मादा थी विया, या इलिसिट ड्रग यूज़ आहे, रेडिएशन थेरापी आहे, इन्हनि जे करे पिणु नेक्रोसिस यानी बीमारियुनि जे सबबु जीव घरड़नि जो मौत जेको थिए थो उन्हनि में इहे सभई सबब शामिल हूंदा आहिनि। While the term cell death might sound scary, it's a natural body process that typically keeps you healthy। हाणे सेल डेथ जो जेको लफ़्ज़ आहे, इस्तिलाह आहे, उहो तव्हांखे थोरो ॾेजारींदड़ लॻी सघे थो, पर हक़ीक़त में इहो असांजे जिस्म जो हिकिड़ो नेचुरल प्रोसेस हूंदो आहे जेको असांजे जिस्म खे हेल्दी रखंदो आहे। देयर आर डिफरेंट टाइप्स ऑफ सेल डेथ। सेल डेथ जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। एपोप्टोसिस में छा थींदो आहे त ओल्ड ऐं डैमेज जेके जीव घरड़ा हूंदा आहिनि उहे मरंदा आहिनि ऐं उन्हनि जी जॻह ते यंगर ऐं हेल्दियर जीव घरड़ा अची करे पंहिंजो फंक्शन कंदा आहिनि। विद ऑटोफेजी, ऑटोफेजी में वरी छा थींदो आहे, सेल्स रिसाइकिल एंड रीयूज़ सर्टेन सब्सटेंसेस सो यूअर सेल्स वर्क बेटर। ऑटोफेजी जे दौरान इहो थींदो आहे त जीव घरड़ा जेके आहिनि उहे ॿियनि जीव घरड़नि जे उज़वनि खे रिसाइकिल कंदा आहिनि, रीयूज़ कंदा आहिनि, त जीअं जीव घरड़ा बहितर तरीक़े सां कमु करे सघनि। अनफॉर्चुनेटली नॉट ऑल सेल डेथ इज़ गुड। बदकिस्मतीअ सां जेको बि सेल डेथ थिए थो उहो फ़ाइदेमंद कोन हूंदो आहे। नेक्रोसिस इज़ अ सीरियस टाइप दैट कॉजेज परमानेंट टिश्यू डेथ। नेक्रोसिस हिकिड़ी संजीदा क़िस्म जो पंहिंजो सेल डेथ आहे जेको परमानेंट टिश्यू डेथ काज़ कराईंदो आहे, यानी ओजो जंहिंखे नेक्रोसिस थी उहो ख़तमु थियो, टिश्यू ख़तमु थी वियो त उहो वरी तव्हांजो रीजनरेट नथो थी सघे। एंड समटाइम्स एपोप्टोसिस एंड ऑटोफेजी कैन कंट्रीब्यूट टू इलनेसिस लाइक कैंसर। ऐं वरी कुझु मामलनि में ईअं बि थींदो आहे त एपोप्टोसिस ऐं ऑटोफेजीअ जे करे वरी कैंसर जहिड़ियूं बीमारियूं पिणु थी सघनि थियूं। Your body is busy every day repairing damaged cells and making new ones to replace those affected by cell death। असांजो जिस्म इन कमकार में मसरूफ़ हूंदो आहे त जेकी बि जीव घरड़ा सेल डेथ जे करे अफेक्ट थियनि था उन्हनि खे रिपेयर कंदो रहे, नवां जीव घरड़ा ठाहींदो रहे, पुराणनि खे ख़तमु कंदो रहे। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। पेसी ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।